वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वर्ल्ड बैंक साउथ एशिया जे डायरेक्टर मिस्टर जॉन रोम जी अकवाणी में वफ़द मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात जे हवाले सां अपडेट कयो पिया। बोर्ड मुतासिन जी बहाली ऐं मुख़्तलिफ़ मनसूबनि जी अॻु भराई बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। अवां खे ॿुधायूं त मौसमियाती तब्दीलीअ जे करे पाकिस्तान में 2022 में बरसात ऐं ॿोॾि तबाही मचाई। वफ़द जो चवणु आहे त पाकिस्तान में 1700 माण्हू फौत ऐं 33 मिलियन मुतासिर थिया। ॿोॾि खां पोइ हाणे वरी हीट वेव जहिड़ा ख़तरा बि मौजूद आहिनि। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वर्ल्ड बैंक साउथ एशिया जे डायरेक्टर मिस्टर जॉन रोम जी अगवाणी में वफ़द मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात जे हवाले सां अपडेट कयो पिया। मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। मौसमियाती तब्दीली जे करे पाकिस्तान में 2022 में बरसात ऐं ॿोॾि तबाही मचाई। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KT न्यूज़ जो चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? मुराद अली शाह सां आलमी बैंक जे आला सतही वफ़द मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात वज़ीर हाउस कराची में थी आहे। वर्ल्ड बैंक जे डायरेक्टर साउथ एशिया जी अॻवाणी में जेको वफ़द वज़ीर सां मुलाक़ात कई आहे, जंहिंमें सूबाई वज़ीर सलाहकार चीफ सेक्रेटरी सिंध चेयरमैन रथाबंदी ऐं तरक़ी समेत ॿियनि इन इजलास में शिरकत कई। वॾे वज़ीर इजलास में मुख़्तलिफ़ मनसूबनि जे हवाले सां जेकी पेशरफ़्त आहे उन्हनि ते वफ़द विच में जेको आहे ख़्यालनि जी ॾे वठि थी। इहो बि जेको तर्जुमान वज़ीर हाउस मूजिबि पाकिस्तान में जेकी मौसमी तब्दीलियूं आहिनि उन सबबि 2022 में जेको तबाही फैलाईंदड़ जेकी बरसातूं ऐं ॿोॾि आई, मुल्क जो 3/4 हिस्सो जेको आहे उहो ॿुॾो। 1700 माण्हू जेके आहिनि उहे हिन आफ़त में उहे फौत थिया। 33 मिलियन माण्हू जेके आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि ऐं 16 अरब डॉलरनि जो नुक़सानु थियो आहे। इहो वर्ल्ड बैंक जेको हिन इजलास में आगाही जेको ॻाल्हि ॿोल थी। वर्ल्ड बैंक इहो बि चयो त ॿोॾि खां पोइ हाणे जेको आहे हीट वेव्स जो जेके ख़तरा आहिनि उहे बि थी सघनि था। वर्ल्ड बैंक जे मुताबिक़ पाकिस्तान में ॿोॾि सबबि जेको आहे 8.4 खां 9.1 मिलियन जेके माण्हू आहिनि उहे वधीक गुरबत जो शिकार थींदा। मुल्क में ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में बहाली वारा जेके कम आहिनि उहे शुरू कया वञनि। वर्ल्ड बैंक इहा तजवीज़ ॾिनी इजलास में। वर्ल्ड बैंक इहो बि चयो त ज़राअत जे शोबे में ख़ुसूसी तवजो ॾेई करे बहाली वारो अमल शुरू करे सघिजे थो। वर्ल्ड बैंक खे इजलास में वधीक इहो चयो त मुल्क में जदीद ज़राअत जा जेके तरीक़ा आहिनि, ज़राअत खे जेको पाणी जी जेकी नेकाली जो निज़ाम बि आणणो पवंदो। वॾे वज़ीर हिन मौक़े ते चयो त सिंध में ज़राअत जी बहाली जे लाइ क़दम खयां विया आहिनि। सिंध में हारियुनि खे कणिक जो जेको ॿिज आहे उहो वर्ल्ड बैंक जी मदद सां माली मदद कई वई आहे। ज़रई जेके ज़मीनूं आहिनि मां पाणी जी नेकाली करे ख़रीफ़ जो जेको फ़सुलु आहे उनजी बि पोखी कई वई आहे। हिन साल सिंध में कणिक बहितरीन जेको हुन में फ़सुलु थियो आहे। वॾे वज़ीर वधीक इहो ॿुधायो त सिंध हुकूमत जे तरफ़ां कणिक जी जेकी सपोर्ट प्राइस आहे उहा 4000 रुपया फी जेको आहे मण मुक़ररु कई वई आहे। हिन हवाले सां वॾे वज़ीर इजलास में वधीक इहो चयो त कणिक जी जेको आहे सुठो फ़सुलु ऐं हारियुनि खे जेकी आहे सुठी क़ीमत मिलण खां पोइ जेको आहे उनजी बहाली थी सघे थी। जी वहीद राजपर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।